सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल मुरसलीन वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। बावाज़े बुलंद दिल जी मोहब्बत सां सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम व सल्लि कज़ालिका अला जमीइल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम व अहलि बैतिहिम व ज़ुर्रिय्यातिहिम अजमईन। अज़ीज़ाने गिरामी, मुंहिंजा बुज़ुर्गो भाइरो, अल्लाह ताला जो फज़ल थियो जो अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घरड़े मस्जिद शरीफ में जमो करे कुरान शरीफ जी ज़ियारत ऐं दीदार कराए। का घड़ी कुरान मजीद जे ॿुधण ॿुधाइण जी सआदत बख़्शी। दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां सां समूरनि जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो ऐं मुंहिंजा भाइरो, मां तव्हांजे साम्हूं जेका आयत सगोरी तिलावत कयमि, इन में अल्लाह ताला असां तव्हांखे हिकु वॾे मां वॾो एहसान यादि करायो आहे। वॾे मां वॾो हिकिड़ो थोरो यादि करायो आहे।
वॾे मां वॾी हिकिड़ी नेमत यादि कराई आहे। अल्लाह ताला फरमायो त ईमान वारो कलमे वारो मुसलमानो मां अल्लाह ताला तव्हांखे एॾी इज़त सां नवाज़ियो आहे जो तव्हांखे मिठड़ो नबी मोहम्मद करीम नसीब फरमाए। तव्हांजे मान ऐं शान खे एॾो बाला ऐं बरतर कयमि जीअं मिठड़ो नबी मोहम्मद करीम सभिनी नबियनि जो सरदार आहे, तीअं मां अल्लाह साईं तव्हांखे बि सभिनी उम्मतुनि जो सरदार बणाए छॾियोमांव। वॾे मां वॾी उज़मा नेमत आहे त नबी साईं जी ग़ुलामी आहे, मोहम्मद करीम जी नौकरी आहे। जंहिं साईं जी ग़ुलामीअ जे लाइ, जंहिं साईं जी नौकरीअ जे लाइ, उम्मती थियण जे लाइ नबीअ बि दुआऊं घुरंदा रहिया। हज़रत मूसा जहिड़ो नबी दुआ थो घुरे, अल्लाह मजल उम्मत आमर, चए थो मुंहिंजा अल्लाह साईं मूंखे महिरबानी करे मोहम्मद करीम जो उम्मती बणायो। मूंखे नबूवत वारे ताज ते एतिरी ख़ुशी न आहे जेतिरी सोणे नबी मोहम्मद करीम जी नौकरी ऐं ग़ुलामीअ में ख़ुशी नसीब थी। तफ़सीरनि में अचे थो त हर नबी पंहिंजे पंहिंजे दौरे नबूवत में अल्लाह खां टे टे दुआऊं घुरंदा रहिया। घणियूं? टे टे। नंबर पहिरें ते सभिनी नबियनि जी इहा दुआ हुई त अल्लाह साईं असां को नबूवत वारो ताज वापसि वठि, असांखे सोणे नबी मोहम्मद करीम जो उम्मती बणायो। ऐं ॿिए नंबर ते सभिनी नबियनि जी इहा दुआ हुई त अल्लाह साईं असांखे महिरबानी फरमाए जंहिं सोणे नबी मोहम्मद करीम जे सदके असांखे नबूवत नसीब फरमाई थी, उन जो हिकु दफ़ो दीदार ऐं ज़ियारत ज़रूर कराइजे। जॾहिं पैदा करे मिठड़ो नबी मोहम्मद करीम असांखे ज़रूर उनखे साम्हूं आणिजां त असां उनजी ज़ियारत कयूं, असां उनजो दीदार कयूं। ऐं टे नंबर ते सभिनी नबियनि जी इहा दुआ हुई त अल्लाह साईं जीअं मोहम्मद करीम जे सदके असांखे नबी कयो थी, पैगंबर कयो थी, रसूल कयो थी, असांखे ज़रूर उनजी इमामत बि नसीब फरमाए ॾिया। ये नबी पाण दुआऊं घुरंदा रहिया। पोइ नबियनि जूं दुआऊं अल्लाह साईं ॿ क़बूल कयूं, हिकिड़ी दुआ क़बूल न थी। पहिरीं दुआ अल्लाह फरमायो मां तव्हांजी क़बूल नथो कयां जो हाणे तव्हांखे मां नबूवत ॾिनी आहे, उम्मती तव्हीं नथा बणिजी सघो। बाक़ी ॿ दुआऊं जेके तव्हां घुरियूं न पोयूं त मिठड़े नबीअ जी ज़ियारत ऐं उनजी इमामत। का रात अहिड़ी आणींदुमि, को वक़्तु अहिड़ो आणींदुमि जो तव्हांखे मिठड़े नबी मोहम्मद करीम जी ज़ियारत बि कराईंदुमांव त उनजी इमामत बि नसीब फरमाईंदुमि। उहा राति मेराज वारी, जंहिं मेराज वारी राति जो ज़िक्र कंदे अल्लाह क़ुरान में फरमायो, ओ फरमाए सुम्मा दना फददल्ला, सुम्मा दना फददल्ला फकान काब कौसैन औ अदना। अञा वॾी आवाज़ सां
उन मेराज वारी रात की अल्लाह बयान कंदे बी जाते फरमाए ओ फरमाए सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी लैला लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस्समीउल बसीर। मेराज वारी रात नबी सैयद फरमायो जॾहिं मां बैतुल मुक़द्दस मस्जिद शरीफ में आयो सारी मस्जिद भरी पई सोहणनि माण्हुनि सां। वाह जो हसीन चेहरा वाह जो जमील चेहरा सब दारन सारन वाला सब पटकन वाला। नबी से फरमायो मां पुछा कि जिब्राइल अमीन खां मनम या अखियो जिब्राइल अमीन हे केर आहिनि सोहणन चेहरन वारा दारन सारन वारा पटकन वारा। चई साईं सब नबी आहिनि सब पैगंबर आहिनि सब रसूल आहिनि तांजे इस्तक़बाल जे लाइ तांजी ज़ियारत दीदार जे लाइ जमो कया विया आहिनि। हे ॾाढो आदम आ हे ॾाढो नूह आ हे हज़रत इब्राहिम आ हे हज़रत इस्माइल आ हे हज़रत ईसा आ हे हज़रत ज़करिया आ हे हज़रत उज़ैर आ। सारा नबी सवाल तहांजी ज़ियारत दीदार लाइ जमो कया विया आहिनि। साईं सभिनी सां मुलाक़ात कयो। नबी साईं फरमायो सभिनी सां मरहबा थी सभिनी सां भाकुरबाद ख़ुशीअ में सभिनी जे अखियुनि मां पाणी वहे पियो। साईं फरमायो मां मोहम्मद करीम भी पंहिंजनि अखियुनि मुबारकनि जो पाणी झले न सघियुमि। ख़ुशीअ में मुंहिंजे अखियुनि मुबारकनि मां भी पाणी हली पियो। सभिनी सां भाकुरबाद साईं फरमायो मुलाक़ात थी ख़बर ई न पई मुलाक़ात खां बाद में सब नबी सब पैगंबर सब रसूल सिफा ठाहे बीह रहा। इमामत वारो मुसल्लो खाली छॾियो। नबी साईं फरमायो मां हैरान ऐं परेशान थी वियुमि आख़िर इमामत वारो मुसल्लो छो खाली आहे। चयोमि ओ जिब्राइल अमीन हे छा फ़लसफ़ो आहे हीअ छा ॻाल्हि आहे। चई साईं ॻाल्हि इहा आहे हे सब नबी हे सब पैगंबर हे सब रसूल अल्लाह खां दुआऊं घुरंदा रहिया असांखे मोहम्मद करीम जो उम्मती बणाए। अल्लाह उहा दुआ त हिननि जी क़बूल न कई पोइ वरी इहा दुआ घुरंदा रहिया अल्लाह से असांखे मिठड़े नबी मोहम्मद करीम जी ज़ियारत कराइजा। उहा त दुआ हिननि जी पूरी थी वई जो दीदार थियनि। ऐं टीं दुआ इहा हिननि घुरी त अल्लाह सोणे नबी मोहम्मद करीम जी इमामत नसीब फरमाइजा। ओ सोना साईं कदम या मोहम्मद कदम ओ मिठड़ा मोहम्मद करीम मेहरबानी फरमाए अॻिते थी करे मुसल्ले ते भी नमाज़ पढ़ायो त हिन नबियनि जे दिल जी मुराद भी उहा पूरी थी पवे। सुभान अल्लाह। असांजो नबी अहिड़ो आहे जेको इमामुल अंबिया आहे। वॾे आवाज़ असांजो नबी अहिड़ो आहे जेको सरताजुल अंबिया आहे। असांजो अहिड़ो नबी आहे जेको ख़ातमुन नबीन फरमाइयो वला
रसूल अल्लाह वलाकिन रसूल अल्लाह व खातमुन नबीय्यीन। अञा दिल जी मोहब्बत सां जो सुभान अल्लाह फरमायो मुझा प्यारा नबी आने तोखों बाद में कोई नबी नहीं क़यामत जे सिज वणदा ही आने तुझी नबुवत हल या अय्युहल नास इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ। ओ मुझा प्यारा नबी हाने एक नंबर या गाल तुझी नबुवत क़यामत ताईं हल। बियो नंबर या गाल तो तू सभिनी जो नबी रुगी इंसान जो नबी नहीं तू जिनन जो भी नबी इन्ना समेना कुरान अजबा यहदी इलल रुश्द व मन्नाब वलन नुश्रिक बिरब्बिना अहदा। ओ सोना नबी तू जानवरन जो भी नबी तू किविलन जो भी नबी तू माकोड़न जो भी नबी तू सावारन जो भी नबी बगैर सावारन जो भी नबी ओ मुझा अजीजो मुझा भाइरो नबी साईं जॾहिं भी के रस्ते सां गुज़र कंदा के दग सां ईंदा तो जानवर निकिरी ईंदा नबी साईं खे सलाम चवंदा शींहं बग़ैर भोला ऐं बांदर उहे भी निकिरी ईंदा नबी साईं खे सलाम चवंदा पर मुंहिंजा अजीज़ो मुंहिंजा भाइरो बगैर सावारा वण भी झुकी नबी साईं खे सलाम चवंदा पत्थर भी नबी साईं खे सलाम चवंदा। ओ मुझा अजीजो साहबी वणंदा असां पाण वणन जा सलाम ॿुधंदास पत्थरन जा सलाम ॿुधंदास नबी साईं उन्हनि खे जवाब भी ॾींदा सलाम जो आवाज़ ईंदो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। वण झुकी सलाम कम पत्थर झुकी सलाम कम सारी दुनिया नबी साईं जी सलामी मलाइक भी नबी साईं जा नौकर हज़रत जिब्राइल अमीन जेको सभिनी मलाइकनि जो चीफ सरदार वही नबी साईं जी गुलामी में जिंदगी गुजारे पान के मान मर्तबे वारो बनायो जॾहिं भी नबी साईं जी जुती मुबारक ऊंधड़ी थी पवंदी त सेकण वारो हज़रत जिब्राइल अमीन पाण हूंदो हो। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो असां वॾे मां ॾाढा खुश नसीब आहियूं अल्लाह ताला तव्हां खे अहिड़ो नबी नसीब फरमायो आहे जंहिंजे लाइ अल्लाह फरमायो
लौला कलमा खलक़्तुल अफ़लाक। ओ मुझा प्यारा नबी, जेकॾहिं मां अल्लाह तुझे पैदा करण जो इरादो न कया त जहान ही न ठाया, मां सिज चंडी पैदा न कया। वल्लज़ी जअल अश-शम्स ज़ियाअन वल क़मर नूरा वक़द्दरहु मनाज़िल लितअलमू अदद अस्सिनीन वल ओ मुझा प्यारा नबी, तोखे पैदा न कया त इंसान ही पैदा न कया, तोखे पैदा न कया त मां अल्लाह जिन ही पैदा न कया, तोखे पैदा न कया त मां अल्लाह जन्नत ही जहन्नम ही पैदा न कया। मां जहन्नम ऐं जन्नत जे लाइ पैदा कई आहे त जेको तोखे नाराज कंदो हुनखे जहन्नम जी बाहि में छॾाईंदोमांस, जेको तोखे राज़ी कंदो हुनखे जन्नत जे बंगलनि सोन जे बंगलनि जो वारिस कंदोमांस। वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान। वाह जो अल्लाह साईं जो नबी साईं सां प्यार आहे। वॾो अल्लाह जो प्यारे नबी मोहम्मद करीम सां कुर्ब कुर्ब। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाई, असांजे सोने नबी मोहम्मद करीम जो वॾो शान, वॾो मर्तबो आहे, वॾी इज़त। वरफ़अना लक ज़िक्रक। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, अल्लाह फरमायो मुंहिंजा प्यारा नबी, तूं त मूंखे एॾो प्यारो आहे जो मां अल्लाह साईं तोखे घुराए अर्श मुअल्ला ते पंहिंजी ज़ियारत ऐं दीदार करायो मां। पर तुंहिंजो इस्म मुबारक, तुंहिंजो नालो मुबारक बि मूंखे एॾो प्यारो आहे, एॾो प्यारो आहे जो मां अल्लाह जे तुंहिंजे नाले खे पंहिंजे नाले सां जोड़े छॾियो आहे। कलमे में मुंहिंजो नालो त तुंहिंजो नालो बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ मुंहिंजा प्यारा नबी, अज़ान में मुंहिंजो नालो त तुंहिंजो नालो बि भांगो भांग तो दे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वही चवे तो अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह। ओ मुझा प्यारा नबी, नमाज में मां अल्लाह जो नालो तो तुझो नालो भी तैयात में हाँ सब दुरूद शरीफ तो ते पढ़ना रहना। मां उहा नमाज ही न कबूलींदो जंहिंमें नमाज में दुरूद न आहे। ओ मुंहिंजा प्यारा नबी, ओ मुंहिंजा सोना नबी, तूं मूंखे एॾो प्यारो आहे जंहिं दुआ में तुंहिंजे मथां दुरूद नथो पढ़ियो वञे, सलात नथी पढ़ी वञे, उहा दुआ बि मां अल्लाह वटि क़ाबिल क़बूल न आहे। ओ मुंहिंजा प्यारा नबी, जंहिंजे दिल में तुंहिंजी मोहबत न आहे
वो दुनिया में भी तबाह बर्बाद आखिरत में भी उनजे अज़ाब जेको तोसां प्यार कंदो मां अल्लाह दुनिया में भी उनके आबाद कंदो आखिरत में भी उनजा बेड़ा ही पार फरमाए छॾींदो। सुभान अल्लाह सुभान नबी साईं जे इश्क खां सवाइ नबी साईं जी मोहब्बत खां सवाइ कामयाबी वारी मंज़िल नथा माणे सघूं। हज़रत मूसा जे ज़माने में हिकिड़ो माण्हू मरी पियो, ॾाढो गुनाहगार हो, ॾाढो। पोइ माण्हुनि छा कयो, हुनजो जनाज़ो खणी गंद जे ढेर ते उछलाया। न वीचारे खे तड़ो करायूं, न कफ़न ॾिनऊंसि, न क़बर जे हवाले कयूंसि, वञी ढेर ते उछलियूंसि। चऊं किनो आहे, बेकार आहे, गुनाहनि में भरियल आहे, हिनखे कीअं क़बर में पूरियूं। माण्हू नफ़रत जो इज़हार कयो। बहरहाल हज़रत मूसा ॾे पैगाम आयो, मूसा मुझे हिकिड़ो बानड़ो वीचारो पियो आहे गंद जे ढेर ते, मुअला वीचारे जे जनाज़े खे खणाए, इनखे गुस्ल भी तुम पाण दे, कफन भी पाराए, इन जी नमाज़ जनाज़ा भी तुम पढ़ाए, इनके कब्र में भी तू लाए। हज़रत मूसा डोड़ंदो ऐं डुकंदो आयो, भॼंदो आयो शाद से, तही त गुनाहगार आहे। चयूं मुंहिंजा अल्लाह को गुनाह न छॾियो ई न आहे, हे त वॾो पापी आहे, तॾहिं त ॻोठ वारनि हिन जो जनाज़ो खणी उछलायो आहे। मां कीअं खणांसि, कीअं गुस्ल ॾियारायांसि, कीअं कफन पारायांसि, कीअं नमाज़ जनाज़ा अदा करायांसि, कीअं हिनखे क़ब्र ऐं लहद में लायांसि। अल्लाह फरमायो मूसा बराबर बिल्कुल तू सच तो चवें ते वॾो गुनाहगार आहे, वॾो पापी आहे, उहा मूंखे बि ख़बर आहे। पर हिकिड़े ॾियारे तौरात शरीफ़ पढ़ी रहियो, पढ़ंदे पढ़ंदे मुझे प्यारे नबी मोहम्मद करीम जो नालो अची वियुसि। हिन कुर्ब में प्यार में तौरात शरीफ़ खणी नबी मोहम्मद करीम जे इस्म मुबारक खे चुमी ॾिनी। उन ॾींहं खां वठी मां अल्लाह जी रहमत जलाल में अची वई त जंहिंजो प्यार मोहम्मद करीम सां हुनखे मां अल्लाह कहिड़ो अज़ाब कयां, सभु ग़लतियूं माफ़ करे मां अल्लाह से हिनखे जन्नती बणाए छॾियो थो। मुंहिंजा अज़ीज़ो एॾो अल्लाह जो प्यार आहे, नबी साईं सां एॾो प्यार आहे, एॾी मोहब्बत आहे। आशिक़ थी वञो नबी साईं जा सच्चा, पराना परवाना थी वञो नबी साईं जा सच्चा, पतंग थी वञो नबी साईं जा सच्चा। इंशाअल्लाह ही जान भी तव्हांजो भलो त हू जान भी तव्हांजो भलो। सच्चो इश्क नबी साईं सां करे ॾेखारियो। फत्तबिऊनी युहब्बिकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। अञा वॾे आवाज़ सां, वॾे मां वॾी अल्लाह के नबी साईं जी सूरत प्यारी, जंहिं सूरत जो ज़िक्र कंदे अल्लाह फरमायो वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल्आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युअतीक रब्बुक फतरदा।
नबी साईं जी सूरत में ये ॾाढी सुहारी भी अची वई आई कि न नबी साईं जी सूरत में ये पटको भी अची वियो आयो कि न हज़रत मूसा जे ज़माने में हिकिड़ो माण्हू काफ़िरनि मां हज़रत मूसा खे टोकण जे लाइ हज़रत मूसा जहिड़ो पटको पाते टोक जे लाइ हज़रत मूसा जहिड़ी ॾाढी सुहारी रखे टोक जे अंदाज में ओड़ा कपड़ा भी पाते टोक जे अंदाज में ओड़ी बातरी जुबान करे पियो ॻाल्हाए हज़रत मूसा के खबर पई आहे जलाली पैगंबर तो अल्लाह के फरमायो मुंहिंजा रब हे बस्ती वारा सब तबाह बर्बाद कर हिननि जे मथां अज़ाब नाज़िल कर अल्लाह जो अज़ाब कड़की पियो शाद से हज़रत मूसा तो वो माण्हू विच अज़ाब निकितो थो अचे जे मां जहिड़ो टोक जे करे पटको पातो आहे मां जहिड़ो हासो खयो अथई मां जहिड़ी बातरी ज़ुबान करे ॻाल्हाए थो मां जहिड़ी ॾाढ़ी रखी अथई रड़ करे हज़रत मूसा फरमायो ओ मुंहिंजा अल्लाह साईं मां हिन जे करे सॼो ॻोठ मारायो तूं त साॻो ई हिन खे बचाए छॾियो अल्लाह फरमायो मूसा मां ॼाणियां पियो तूं हिन जे करे सभिनी खे माराए थो पर मां तुंहिंजी दुआ न मोटाई मां अज़ाब मोकिलियो पर हिन खे कीअं मारियां भले टोक में भले ठठोल में भले मजाक में आहे त तुंहिंजी कापी मागे तुंहिंजी कापी प्यारी आहे तुंहिंजी सूरत प्यारी आहे तंहिंजे करे मां अल्लाह साईं कीअं हिन जे मथां अज़ाब कयां और मुंहिंजा अज़ीज़ो हज़रत मूसा जी को कापी टोक ऐं ठठोल में थो करे अल्लाह हुन ते अज़ाब नथो करे जेकॾहिं मोहबत में प्यार में इश्क में नबी साईं जी सूरत माण्हू पैदा कंदो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे दुनिया जे अज़ाब खां बि बची वेंदो आख़िरत में बि सोन जे बंगलनि जो वारिस ऐं मालिक बणिजी पवंदो तंहिंजे करे संभालियो पाण सियाणा थियो अकुल पाण में पैदा कयो शैतान जे धोखे में न अचो हयाती ते एतबार न आहे ज़िंदगी ते भरोसो न आहे केॾो वॾो वाक़ियो थी पियो आहे तव्हां ख़बर पई खेरपुर नाथन शाह जा माण्हू वेचारा बोर्ड खां भॼी वञी कराची वेठा हाणे ख़बर पयनि त पाणी लथो आहे ख़ुशीअ में वेचारनि कोच कराई आहे वेठा आहिनि कोच में अचनि था नूरियाबाद पुगा त धप थी कोच में सभिनी रड़ियूं कयूं त धप थी वई आहे कोच में ड्राइवर ब्रेक ॾिनी ड्राइवर लथो मस अञा कोच तूं पेर लाथी त बाहि भड़को ॾेई अंदरि गिरी आई ॿुधायो थो वञे त एॾी बाहि तेज़ीअ सां कोच खे वकोड़े वई जो 30 माण्हू उते जो उते सड़ी कोयला थी जंहिंमें ॿुधायो थो वञे त 18 त हिक घर जा भाती आहे हिकिड़ी अमड़ हुई वीचारी पंहिंजे बचड़े खे फाकुर पातो अथई बाहि खां बचाइण जे लाइ उते ई वीचारे जे सीने ते बचड़ो त कोयला थियो पाण बि वीचारी कोयला थी हयाती इंसान जी आहे जिंदगी इंसान जी आहे असां शैतान जे धोखे में फादा पिया ओ बवाए कुल्लु मवारिया वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान रोज मरमरा लगी पई
के एक्सीडेंट में दा मरण के अटैक में दा मरण किंजो दिमाग जो रगूं फाटी पवन किंजा गुर्दा फैलता थी वञन किनखे मादे में जख्म तो थी पवे को केड़ी तकलीफ में केड़े इज़ा में मरंदा था वञन और मुसलमानों ये असांखे पैगाम था ॾियनि त जीअं असां दुनिया जो जान छॾियो आहे तव्हांखे बि दुनिया जो जान छॾिणो आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो लापरवाही जी जिंदगी न गुजारियो बेख्याली वाली जिंदगी न गुजारियो ईअं न थिए जो ख़बर क़यामत में वेठा रत जा फुड़ारो वेठा बोते ताऊं के उतो जो रोण कोई फ़ाइदेमंद नाहे तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे मुहरबाना गुज़ारिश करणा मां अमड़नि भेनरनि खे मां तव्हां भाइरनि खे मां नौजवाननि खे मां पोरनि खे सभिनी खे झोल थो फैलाया अल्लाह जो वास्तो तो संभालियो पाण गुनाहनि खां तौबा ताइब कयो अस्तगफार पढ़ो अल्लाह के राज़ी कयो पांजो रबरी जाए वठो कुरान जी तिलावत कयो साज़न खां रागन खां गानन खां पाण खे बचायो टिवने विसियारने फिल्मन खां पाण खे बचायो असां दुनिया जे जहान में टिवन ॾिसण जे लाइ न आया आहियूं असां दुनिया जे जहान में राग ॿुधण लाइ न आया आहियूं असां दुनिया जे जहान में मेलो हाँ घुमण लाइ न आया आहियूं असां दुनिया जे जहान में ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो पैसा कमाइण न आया आहियूं असां दुनिया जे जहान में आया आहियूं आख़िरत कमाइण जे लाइ असां दुनिया में आया आहियूं जन्नत कमाइण जे लाइ ओ मुंहिंजा अज़ीज़ो संभालियो पाण सियाणा थियो जल्द अज जल्द अल्लाह के दरवाजे ते जो जल्द अज जल्द नमाजी थी वञो जल्द अज जल्द कुरान जा आशिक़ थी वञो अल्लाह अल्लामल कुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान अञा वॾे आवाज़ सां अॼु दुख सां चवणो थो पए नथो वणे माण्हुनि खे क़ुर मजीद अॼु दुख सां चवणो थो पए मुस्लमान रागनि जा शौक़ीन थी पिया साज़नि जा गाननि जा शौक़ीन मस्जिद नथी वणे निमाज़ नथी वणे दीन नथो वणे इस्लाम नथो वणे नऊज़ बिल्लाह नबी साईं नथो वणे अल्लाह नाराज़ हणौंदा गुलामी रसूल में मौत भी कबूल पर इन नारन ताईं पाण खे महदूद रखियो वेठा हाल इहो आहे मुसलमाननि जो कलमो भरण मुसलमाननि खे नथो अचे हाल इहो आहे मुसलमाननि जो वुज़ू जे फर्ज़नि जी मुसलमाननि खे ख़बर नाहे हाल इहो आहे मुसलमाननि जो गुस्ल जे फर्ज़नि जी ख़बर नाहे अल्लाह अकबर कबीरा हाल इहो आहे मुसलमाननि जो गाना त सौ याद पर कुरान मजीद जी नंढड़ी सूरत भी याद ना है हाल इहो लॻो पियो आहे दीन खां ग़फ़लत दीन खां दूरी दुनिया के बारे में तो होशियार लगा पिया हूं दीन के बारे में कोई इल्म नाहे वेठा नबी साईं हाँ हाँ नऊज़ बिल्लाह हाज़िर नाज़िर करे अल्लाह साईं जो शरीक नाज़ वेठा नबी साईं के ग़ैबदान करे अल्लाह जो शरीक बनाईंदाल वेठा नबी साईं के मुश्किल कुशा करे अल्लाह जो शरीक बनाईंदाल वेचारन असांजे मुसलमाननि खे ख़बर ही नाहे हज़रत अली साईं के मुश्किल कुशा करे वेठा अल्लाह सां शिरक कंदा हज़रत पीरान पीर खे अल्लाह साईं जो शरीक बनाए वेठा और मुझे अजीज़ो मेहरबानी करे कुरान मजीद चिमड़ो तो तांगे तौहीद जी खबर पवे वैला
इलाहुकुम इलाहुन वाहिद ला इलाहा इल्ला हुवल रहमानुर रहीम। ना है खबर कुरान जी तॾहिं असां भुली विया आहियूं, भिटकी विया आहियूं, थिड़ी विया आहियूं। पतो न आहे न त कुरान शरीफ़ चवे छा थो। कुरान शरीफ़ अचे ई नथो त हिनखे कीअं ख़बर पवे। हिदायत आहे त क़ुरान में, जन्नत वारो रस्तो आहे त क़ुरान मजीद में, सिरातुल मुस्तकीम वारी वाट आहे त क़ुरान में आहे। यासीन वल क़ुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। और मुझे अजीजो ओ कबारो गिरदो नवाजा मुसलमानो, अल्लाह जी ज़ात जो कसम नबी साईं वारो रस्तो आहे त क़ुरान वारो आहे। असाब नाल बेदन वारो रस्तो आहे त क़ुरान वारो आहे। हक वारो ऐं जन्नत वारो रस्तो आहे त क़ुरान वारो आहे। कुल हाज़िही सबीली अदू इलल्लाह। अॼु क़ुरान शरीफ़ ते बि एतिराज़ कई वेठा आहिनि त क़ुरान मजीद में नऊज़ बिल्लाह कुझु आयतूं ग़लति आहिनि। हाणे इहो मुस्लमान आहे। अल्लाह जन्नत वारी वाट समझाइण वारो क़ुरान मजीद उन्हनि जे आयतुनि ते हमला। हे मुस्लमान दोस्त, और नबी साईं फरमायो मुस्लमान उहो आहे जेको क़ुरान मजीद ॿुधंदो वञे त मञींदो वञे। समिअना वअताना गुफ़रानक रब्बना रब्बना व इलैकल मसीर। अञा वॾे आवाज़ सां लगे तो थकी पिया हो, लगे तो तव्हांजी बैटरी लो थी वई आहे। मुंहिंजा अज़ीज़ो, जेकॾहिं तव्हां चाहियो था त असां जन्नत वारे रस्ते ते हलूं, हक़ वारे रस्ते ते हलूं, नबी साईं वारे रस्ते ते हलूं त हिन यार सां यारी रखो। रखंदव? वधीक मां हिन तफ़सील में नथो वञा, एतिरा लफ़्ज़ ज़रूर चवंदुमि त साईं ताज मुदम रोटी रहमतुल्लाह अलैहि खे कहिड़ा कहिड़ा मञींदा हो। मथे खणो त मारे सां सभु मञींदा हो न। पोइ हाणे तव्हांखे यकीन आहे त साईं जेका माना क़ुरान शरीफ़ जी कई आहे उहा हक़ी कई अथई न। पोइ सभु तव्हां क़ुरान शरीफ़ साईं ताज मुदम रोटी वारो तर्जुमे वारो वठो, उहा माना पढ़ो त तव्हांखे हक़ वारी जमात नज़र ईंदी। इंशा अल्लाह ताला पोइ उन जमात में शामिल थियो त बेड़ा ई तव्हांजा पार थी पवंदा। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा भाई, पढ़ो क़ुरान मजीद, तिलावत कयो क़ुरान मजीद जी। क़ुरान शरीफ़ जी माना पढ़ो त तव्हांखे ख़बर पवे। फ़क़रऊ मा तयस्सर मिनल क़ुरान।
अञा वॾे आवाज़ सां कुरान शरीफ जी तिलावत कयो माना पढ़ो त तौहीद जी ख़बर पे ओ मुंहिंजा अज़ीज़ मुंहिंजा भाइरो कुरान शरीफ चवे थो तो मुश्किल कुशाया त हिकिड़ो अल्लाह हाजत तलवाया त हिकिड़ो अल्लाह दुख ख़त्म करण वारो आहे त हिकिड़ो अल्लाह मसइलनि खे हल करण वारो आहे त हिकिड़ो अल्लाह मां नथो चवां पढ़ो कुरान जी आयत अम्मन युजीबुल मुज़्तर्रा वयक्शिफु सूअ वयजअलुकुम खुलफाअल अर्द अइलाहुम मअल्लाह कलीलन मा तज़क्करून। मुश्किल कुछ केर हिकड़ो सवाल क्या थदे सीने सां सोचो हाज़िर जी माना मौजूद नाज़िर जी माना ॾिसे थो है ना हाणे जे नबी साईं हज़रत अली साईं हाज़िर नाज़िर आहिनि चवनि था असांजा दोस्त त मां उन्हनि खे सुवाल थो कयां त हज़रत इमाम हुसैन जे मथां करबला जे मैदान में केॾी तकलीफ़ आई पोइ जे नबी साईं मुश्किल कुशा हुया हज़रत अली साईं मुश्किल कुशा हुया त पोइ पंहिंजे बचड़े जी मदद छो न कयूं या हज़रत इमाम हुसैन नाने के छो न सॾ या बाबे अलीअ खे छो न सॾ ख़बर आई हज़रत इमाम हुसैन खे त मदद करण वारो आहे त केरु आहे शरीफ पढ़ी इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन फरमाए तो मुझे अल्लाह सारी जिंदगी अलविद तुझी इबादत कंदा रहूं तुझी इबादत कंदा रहंदा इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन सारी जिंदगी अलविद तो मदद ले घुरंदा रहंदा ओ मुंहिंजा अल्लाह हज़रत इमाम हुसैन तो फरमाए इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन मददगार तो हिकिड़ो अल्लाह मुश्किल कुशा तो हिकिड़ो अल्लाह हाज़िर नाज़िर तो हिकिड़ो अल्लाह हाजत तलवाया तो हिकिड़ो अल्लाह पर अल्लाह साईं मां इमाम हुसैन ईअं नथो चवां त मां बचा मां ईअं नथो चवां त मुंहिंजा बचड़ा बचनि मां ईअं नथो चवां त मुंहिंजा भाइर बचनि मां ईअं नथो चवां त मुंहिंजा दोस्त यार बचनि ओ मुंहिंजा अल्लाह मां चवां थो जंहिंमें तूं राज़ी आहीं हुन में मां इमाम हुसैन बि राज़ी आहियां الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون حضرت इमाम हुसैन तो वॾी मंज़िल वारो वरी हैसियत वारो वरी इज्जत वारो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे कुरान मजीद मां हथन में खणी तो चवां जेकर हज़रत इमाम हुसैन दुआ घुरियां त अल्लाह साईं हिनन खे अज़ाब नाज़िल कर असां खे बचाए जरूर या दुआ कबूल थींदा पर हज़रत इमाम हुसैन जो जंहिंमें रब तूं राज़ी त हुन में मां भी राज़ी आहियां हुननि पाण शहादत घुरी अल्लाह हुननि खे शहादत नसीब फरमाए पर वींदे वाट भी तव्हां असांखे तौहीद समझाए वियो आखिर में हज़रत इमाम हुसैन शहीद थियो आहे त सिर मुबारक सजदे में नथा चओ सुभान अल्लाह तॾहिं त के अल्लाह वारे जो न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में
नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में। वरी बे अल्लाह वारे चली बाबा नबी नाला निस्बत तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत तो ऐसी हो। महारद इमाम हुसैन जी नमाज दा कुर्बान मां इमाम हुसैन जे सजदे दा कुर्बान। साईं सजदे में न ज़ालिम तीर दा चुटन साईं सजदे में न ज़ालिम खंजर दारन साईं सजदे में न ज़ालिम तलवार सा हजरत इमाम हुसैन जी सिसी मुबारक के धड़ मुबारक को धार दा कर तो भी चप मुबारक हलंदा जुबान मुबारक चुरे दी कन दई ज़ालिम बदंदा आवाज तो चे सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला। तारीफ करे अल्लाह जी आखिर में भी रब तुझी जात पाका जो तू मां इमाम हुसैन के बच्चन बारन समेत शहीद करें तो असा राजी तुझे न हुक्म ते असा राजी तुझे न कम ते मुझा बचड़ा शहीद थिया मुझा भाइर शहीद थिया मुझा दोस्त यार शहीद थिया पिछाड़ी मां भी शहीद तो थिया रब जे में तू राजी उन में मां इमाम हुसैन राजी। ओ मुझा अजीजो मुझा भाई वरी एड़ी शहादत अल्लाह सजदे वारी नमाज वारी असांजे जमात जे सरवान हजरत शहीद अल्लामा डॉक्टर खालिद सुमरे के रब नसीब फरमाई। सजदे में आ नमाज में आ पढ़े तो सुभान रब्बियल आला गोलियों जो लगन शहादत मिले थी। ओ मुझा अजीजो या असांजे हक़ानियत जमात जी निशानी आ इहो हिकिड़ो वॾो असांजे हक़ानियत हुजण जो दलील आ जो असांजी जमात जे अॻवान असांजे जमात जे क़ाइद असांजे जमात जे रहबर शहीद अल्लामा डॉक्टर खालिद सुमरे साहब के अल्लाह नमाज में मस्जिद में हाँ पांजे सजदे में शहादत नसीब फरमाए। सजी दुनिया वारन के पैगाम नो तो हुसैनी जमात जमीयत उलमा इस्लाम वारन वारिया हुसैनी जमात केड़ी प्याला भी न था सजदे में जेके शहादत आई नमाज में जेके शहादत आई वो असांजी जमात जो अल्लामा डॉक्टर खालिद सुमरो साहब बुधायो ता भी जमात में कोई एड़ो मानू जेके शहादत एड़ी मिली हुजे मिलिया खुदा जो वास्तो जो संभाल मानुन जी गालिन ते न लगो हे नथा मनन नबी के मानू चौंदा न हे नथा मनन हजरत अली के हे नथा मनन अहल बैतन के हे नथा मनन पीरान पीर के वलियन के नथा मनन अल्लाह जी जात जो कसमा ये मानू कूड़दा गालाइन असा नबी सही जा भी परवाना हजरत अली सही जा भी परवाना अहल बैतन जा भी परवाना असहाबन जा भी परवाना असा पीरान पीर जा भी परवाना सब वलियन कुतबन गौसन अब्दालन जा भी परवाना असा चौंदाऊं मनो सब के पर सजो हिकड़े रब अञा वडे आवाज सा मनबो सब के पर सडबो के सदन बुधन वारो केर अञा वडे आवाज सा ओ फरमाए कुल दुल्लाह व दरमान अय्यमा तदू फलल अस्माउल हुस्ना वला तजर बिसलातिक वला तुखाफिद बिहा
वब्तग़ बैन ज़ालिक सबीला वक़ुल अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तख़िज़ वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्क वलम यकुल लहू वलिय्युम मिनज़्ज़ुल्ल वकब्बिरहु तकबीरा। जाते काथे मौजूद केरा, जाते काथे हाज़िर नाज़िर केरा। अल्लाह तो फरमाए, रब तो फरमाए ला यस्तजीबु लहुम इला यौमिल क़ियामह वहुम अन दुआइहिम गाफ़िलून। रब फरमायो बराबर मुझो प्यारो नबी मोहम्मद करीम के वडो प्यारो आ, पर वो पांजी जाते पांजी तुरबत में जियरो आ, जिंदो आ, हयात नबिया। हाँ ता प्यारे नबी मोहम्मद करीम ताईं आवाज नथा पहुंचाए सको। हाँ हाँ हज़रत अली मुखे प्यारो आ, पर शायद नजब में इराक में पांजी तुरबत में आराम बजीरा। अल्लाह फरमाए तो कुरान में मुखे प्यारो आ, पीरान पीर भी मैं जो परहेज़गार बानो हो, इबादत गुजार बानो हो, पर वो भी बगदाद में पानी तुरबत में आराम बजीरा। वहुवा माकुम ऐनमा कुंतुम जाते गाजे ताज़ा गदात माया। ताजे करे शहर में तमा शहर में ताज़ा गद, ता बाराड़ी में त बाराड़ी में मा ताज़ा गद, ता घर में तमा ताज़ा घर में गद, ता बार तमा ताज़ा बार गद। ताजे करे दरिया में आयो तमा दरिया में ताज़ा गदा, ता समुद्र में आयो तमा समुद्र में ताज़ा गदा, ता भिट में आयो तमा भिट में ताज़ा गद, ता जबलन ते तमा जबलन ते ताज़ा गद, ता गार में तमा गार में ताज़ा गदा। वहुवा माकुम ऐनमा कुंतुम नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। अल्लाह फरमायो सावारी लुकिया वारी लगता हूँ परे आ माना वे जो है करीब आया। जाते भी का तकलीफ जे का परेशानी जे बेन के सरे पंजो ईमान न विझाइजो, पंजो वक्त न विझाइजो। अल्लाह फरमायो माखे सरींदा वञो त मां बिना देर जे तव्हांजी मदद कंदो वञा। उजीब दावत दाए दादा नंढो ॿार भी तौहीद समझी सके थो, पर अलाए छो माण्हुनि खे तौहीद समझ में नथी अचे। अज़ीज़ो संभालियो पाण, सियाणा अकुल पाण में पैदा कयो। जो अल्लाह शरीकन हूं पाक आ, जो ज़ात में भी अल्लाह वकीलू, सिफात में भी अल्लाह सियाणा। तौहीद न विञायो, तौहीद न आहे त नमाज़ा कम जो न आहिनि, तौहीद न आहे त ज़िक्र कम जा न आहिनि, तौहीद न आहे त रोज़ा कम जा न आहिनि, खैर खैराता कम जो न आहिनि। तंहिंजे करे अॼु इरादो कयो इंशाअल्लाह तौहीद पाण में पैदा कंदा, महिनत थींदी। तौहीद तव्हांखे सम्झाईंदो त हे क़ुर मजीद सम्झाईंदो, ॿिया न सम्झाईंदा, क़ुर मजीद सम्झाईंदो। तंहिंजे करे क़ुर मजीद जो पासड़ो वठो, क़ुर मजीद सां फाकुर कयो। तौहीद सम्झाईंदो तव्हांखे क़ुर मजीद, रिसालत नबी साईं जी सम्झाईंदो तव्हांखे क़ुर मजीद, नबी साईं जे असहाब नाल वेदन जो मान सम्झाईंदो क़ुर मजीद। पढ़ो ॿुधो कंबल वारो मोहम्मद रसूलुल्लाह वल्लज़ीन माहू अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना।
सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। जेके कुरान जा आशिक़ हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। अञा दिल जी मोहब्बत सां, अञा दिल जे प्यार सां इन आयत में अल्लाह नबी जी रिसालत बयान कई। इन सागी आयत में अल्लाह ने अबू बकर सिद्दीक जी सदाकत बयान फरमाई। इन सागी आयत में अल्लाह हज़रत उमर साईं जी अदालत बयान फरमाई। इन सागी आयत में अल्लाह ने हज़रत उस्मान जी हाँ सखा बयान फरमाई। इन सागी आयत में अल्लाह हज़रत अली जी नमाज बयान फरमाई। ओ मुझे अज़ीज़ो नबी साईं फरमायो मां मेराज वारी रात जॾहिं जन्नत जे सेर चक्कर जे लाइ वियुमि साईं फरमायो मकामे महमूद मुंहिंजी बिल्डिंग वॾी अल्लाह वॾी महलात ठाही। मुंहिंजी महलात सां गॾु 4 ॿियूं महलातियूं ठहियूं पियूं। साईं फरमायो मां दिल में गुमान कयुमि त इहे के नबी ने रसूल जूं पुछा कयुमि जिब्राइल अमीन खां जिब्राइल हे मकामे महमूद मां मोहम्मद करीम जी बिल्डिंग महलात हे मुंहिंजी महलात सां गॾु 4 ॿियूं महलातियूं नज़र थियूं अचनि इहे कंहिंजूं महलातियूं आहिनि। ओ मुंहिंजा अज़ीज़ो नबी साईं फरमायो हज़रत जिब्राइल अमीन फरमायो साईं इहे महलातियूं 4 यारनि जूं आहिनि। जिए 4 यार ताज़ा दुनिया में गॾनि इहे आख़िरत में भी ताज़ा गॾंदा। अल्लाह इन्हनि जो प्यार ताज़ा ॾिसी अबू बकर सिद्दीक जो उमर फारूक जो उस्मान गनी अली मुर्तज़ा जो प्यार ॾिसी अल्लाह साईं आख़िरत में जन्नत में भी इन्हनि जा बंगला तव्हांजे बंगले सां गॾु ठाहे छॾिया आहिनि। जीअं 4 यार तव्हां सां दुनिया जे जान में गॾु आहे त आख़िर में जन्नत में भी तव्हां सां गॾु ई गॾु रहंदा। नबी साईं जो रोज़ो अतर केड़ा केड़ा मञो था त जन्नत जो बाग आहे। पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ काथे आहे ॻाल्हायो ई न था। उमर फारूक काथे आहे। पोइ हे जेके करंदा टी टी इन्हनि जो को फ़ाइदो थींदो? पाण खे पाण था तबाह करणु बर्बाद करणु। हो जवान जो खटे आहे वॾे आवाज़ सां जो उहे खटे आहे जिन जे लाइ अल्लाह फरमायो उलाइका अला हुदम मिन रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून। अञा वॾे आवाज़ सां और जिन जे लाइ अल्लाह फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। जिन जे लाइ अल्लाह फरमायो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। अदा है तो ॿाहिरों हे माण्हू बीठा आहिनि इन्हनि जी नज़र में असां मस्जिद में वेठा आहियूं न। हिकिड़ो जो चवे त न हे मस्जिद में न वेठा आहिनि हे वेठा आहिनि कीअं ओताक में। पोइ इहो चरियो कन सियाणो अधु चरियो कन सॼो सफ़ा। पोइ जेके नबी साईं जे रोज़े अतार में सुता पिया आहिनि इन्हनि खे जो को चवे त जन में इन्हनि खां चरियो ॿियो को थींदो? दुआ कयो त अल्लाह इन्हनि खे हिदायत नसीब करे। बुग़्ज़ साहबा में इन्हनि जी दुनिया भी तबाह थी थिए क़ब्र क़यामत विञाए थी। अल्लाह जी ज़ात जो कसम। तंहिंजे करे
अज यो अज़म क्यों तो इंशाअल्लाह ताला पान में साहबा जी भी मोहब्बत पैदा कंदास अहल बैतन जी मोहब्बत भई मोहब्बतों लाज़िम है अदा हेडे ने आयो हिन में घणियों तारा आहिनि ब एक अर्थ भी गरम जेस ताईं बई तारा न मिलदियूं इहो बल्ब बरदो अल्लाह जी ज़ात जो कसम आ ईमान जे बल्फ में भी बतारा जो लगन एक असहाबन जी मोहब्बत जी तार बियो अहल बैतन जी मोहब्बत जी तार जेकन हिकड़ी तार भी कटेला त उन जो ईमान जो बल्ब नथो बरे तेजे करे असा बिनीन के मनीदा असहाबन के भी मनीदा त अहल बैतन के भी मनीदा असा जो ईमान बरे तो इंशाअल्लाह ताला क़यामत जे ॾियारे भी असा के इहो ईमान बारे करे वनी इन साहबन अहल बैतन सा मिलाए जन्नत जे बंगलन जो वारिस मालिक है क़यामत जे ॾियारे ईमान बरंदो यसा नूरुम बैन अयदीम व बईमान जिन पांजो ईमान बारे असहाबन जी मोहब्बत दा अहल बैतन जी मोहब्बत दा चे असहाब भी बरक अहल बैत भी बरक इन्नमा युरीदुल्लाह लियुज़हिब अन्कुमुल रिज्सा अलल बैत व युत्तहिरकुम तत्हीरा हे मानू ताके भुलाइन वता अल्लाह जी ज़ात जो कसम असा अहल बैतन के मनीदा असा चो पंज तन के चो जियां पंज तन पर तियां चार यार भी चो जियां चो पंज तन पर तियां नबी साईं जो घर वारियों भी चो जियां पंज तन पर तियां अम्मा आशा भी ॻाल्हायो ई नथा जो जियां पंज तन पाक न तियां जो अम्मा आशा ॻाल्हायो ई नथा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो कीअं थिया पंज तन पाक जो त सम्झायां नबी साईं मुबाइलो कयो काबरना नदो अबनाना व अबनाकुम व निसाना व निसाकुम वअनफुसना वअनफुसकुम सुम्मा नबदहिल साईं काफिरन के चयो त तव्हां भी पंहिंजा बच्चा ॿार वठी मैदान ते निकिरी अचो मां भी बच्चा ॿार वठी मैदान ते निकिरी थो अचां पोइ अल्लाह खां दुआ था घुरूं जेको हक़ ते हुजे उहो बची वञे जेको ना हक़ ते हुजे तबाह ऐं बर्बाद थी वञे इन वक़्तु नबी साईं हा अम्मा फातिमा के भी वठी आया इन टेम ते नबी साईं हज़रत अली के भी वठी आया इमाम हसन हुसैन के भी वठी आया साईं बीठा रहा काफिरन मां कोई न निकतो आ नबी साईं पंहिंजी रहमत वारी चादर मुबारक लाहे मथो विझी चईनी जे फरमायो अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती ओ मुंहिंजा अल्लाह सही मुंहिंजा अहल बैत थी हिनन के दुनिया में भी आबाद आखिरत में भी हिनन जा बेड़ा पार फरमाए जा हाणे तुंहिंजो ऐं मुंहिंजो अक़ीदो ईमान आ नबी साईं जी चादर मुबारक पाक हा इन पंज तन जे मथो आई मिंट या अध मिंट या सेकंड त ये पंज तन पाक दा थियण पोइ छो मथो ख़राब थियो थी छो दिमाग़ कम नथो करे जेका मां आशा इन चादर मुबारक में नबी साईं सां 9 साल रातिन जा गुज़ारे थी सब वॾे आवाज़ सां जो हुआ तो अम्मा भी असांजी पाक न पाक पंजतन पाक न बाकी हेडे नांग तो खाए नौज वेला अम्मा आशा हेडी बैठा गारियों नी अम्मा आशा अब तां जी घरवारी को गार दे बर्दाश्त कंदो पोइ जेके नबी साईं जी घरवारी के गारियों ॾियनि था जेका प्यारे मां प्यारी
नबी साईं को पुछा कई वई त साईं तव्हांखे वॾे मां वॾो केरु प्यारो आहे? साईं जन फरमायो मूंखे आशा प्यारी आहे। अञा वॾे आवाज़ सां वरी नबी साईं को पुछा कई वई त साईं भला मर्दन में तव्हांखे केरु प्यारो आहे? नबी साईं जन फरमायो आशा जो बाबो अबू बकर सिद्दीक प्यारो आहे। तव्हां सड़ी सड़ी तबाह थींदो, अल्लाह हुननि खे दुनिया आख़िरत में आबाद करे छॾियो। हा वॾी इज़त कई आहे मां आशा जी अल्लाह से। उम्मुल मोमिनीन जो असां सभिनी जी अम्मड़ा मां जेको नबी साईं जी घरवारी अम्मा आशा खे अम्मा करे नथो मञे, क़ुरान जे फ़ैसिले सां इहो काफ़िर आहे। पढ़ो त सही क़ुरान मजीद अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहुम उम्मातुहुम अल्लाह फरमाए ओ प्यारा नबी मोमिनन जो निशानियों दी एक निशानी मोमिनन जी आया ला युमिनु अहदुकुम हत्ता कुना अब्दा इलैहि मिन वालिदी व वलदी व नास अजमईन। पेरी निशानी इहा आहे ईमान वारनि जी जो पंहिंजी जान खां पंहिंजनि मालनि खां पंहिंजनि बचनि ॿारनि खां वधीक तो मोहम्मद करीम सां प्यार कंदा। ऐं ॿी निशानी आया वज़वाजु उम्महातुहुम तुंहिंजनि यारनि घर वारनि खे मोमिन मुस्लमान पंहिंजियूं अमड़ियूं करे मञींदा रहंदा। केरु थो चवे ॻाल्हायो ई नथा। वज़वाजु उम्महातुहुम एक ॾियारे अम्मा फातिमा ॿुधो ॿुधो त दुआ करो। अम्मा फातिमा ऐं अम्मा आशा पाण में कचहरी पिया करनि। कचहरी वेठा हो अलाए कहिड़ा वेठा पाण में इख़्तिलाफ़ ज़ाहिर कयूं वेठा। अम्मा हेतिरी आशा कावड़ियल हुई या अम्मा फातिमा जी न पाण में मोहबतूं आहिनि, पाण में प्यार आहे हिननि जा। हिकु ॾींहुं वेठा कचहरी करनि पिया। अम्मा फातिमा चए त अम्मा आशा मां तोखां शान में मथे आहे न। चई कीअं? चई त मूंखे बाबो मिठड़ो नबी मोहम्मद करीम नसीब थियो। तोखे अबू बकर सिद्दीक बाबो नसीब थियो। मां मान में मथे आहियां। अम्मा फरमायसि अम्मा आशा त फातिमा जेकॾहिं इहा ॻाल्हि न कढी हा त मां बि न कढायां। हाणे ॿुध नबी साईं फरमायो आहे मुंहिंजो घोट मोहम्मद करीम त क़यामत जे ॾियारे जेके बि नेक मर्द उथंदा पंहिंजी नेक घर वारनि सां उन्हनि जा हथ मिलियल हूंदा। तुंहिंजो हथ क़यामत जे ॾियारे अलीअ जे हथ में हूंदो, मुंहिंजो हथ मोहम्मद करीम जे हथ में हूंदो। अञा वॾे आवाज़ सां, अञा दिल जी मोहबत सां, अञा दिल जे प्यार सां अल्लाह जी ज़ात जो कसम खणी तो चवा। अम्मा फातिमा भाकुर पाए अम्मा आशा के निड़ ते चुमी ॾेई फरमाए अम्मा तूं मूंखां मान मूं खटे वे। तूं वेठो उन अम्मा खे गारियूं तो जंहिंजे लाइ अम्मा फातिमा चवे थी त तूं मूंखां खटे वई। दुआ कयो त अल्लाह सभिनी खे सम्झ नसीब फरमाए, अल्लाह सभिनी खे हिदायत नसीब फरमाए। मौलवी भत बि तव्हां जे इंतज़ार में आहे, तव्हां बि मौलवी भत जे इंतज़ार में। तंहिंजे करे मां वधीक मुनासिब नथो सम्झां, मां बि पाण थकल आहियां। दुआ आहे त अल्लाह ताला असां तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए, वेहण क़बूल फरमाए, सही माना में मुस्लमान बणजण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अल्लाह ताला असांजे बिरादर मुजाहिद अहमद दीन जी महिनत क़बूल फरमाए। साईं जो नालो छा आहे? साईं मोहम्मद सादिक जी महिनत अल्लाह क़बूल फरमाए। साईं जी महिनत जेके बि नौजवाननि घेड़ो जलसो गॾिजी सॾिजी रखियो अथऊं, अल्लाह सभिनी जी महिनत क़बूल फरमाए। सभिनी खे सही माना में क़ुरान जी सम्झ नसीब फरमाए। असहाबन आल बैतन सां प्यार नसीब फरमाए। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरत हसनतुम व किना अज़ाबन नार। या अज़ीज या गफ़ार या रब्बल आलमीन। अल्लाह से सभिनी जे वेहण खे क़बूल फरमा, ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमा। सभिनी खे सीरत सूरत मोहम्मदी नसीब फरमा। सभिनी खे अल्लाह साईं ॿिन्ही जान जो भलायूं नसीब फरमा, ॿिन्ही जाननि जी बर्बादी खां सभिनी जी हिफ़ाज़त फरमा। रहम फरमा, करम फरमा, बाज फरमा। ए इलाहुल आलमीन, हे सब तोखे रिझाइण आया थी, सब तोखे परचाइण आया थी।
सब तो माफ़ी वठण आया थी सभिनी खे माफ़ी नसीब फरमा सभिनी खे राम नसीब फरमा सभिनी खे बाज नसीब फरमा इलाहुल आलमीन असांजो हे भा मुजाहिद इम्तियाज़ वेचारो ॾींहुं राति चांडियो साहब महिनत करे हर जलसे में अची क़ुरान जा वाइज़ भरे वरी नेट ते चाढ़ींदो आहे अहिड़ा माण्हू थोरा आहिनि तमामु नेट ते बेहयाई बुछड़ाई फैलाइण वारा घणा आहिनि क़ुरान हलाइण वारा थोरा आहिनि दुआ कयो त अल्लाह हिन नौजवान जी सिहत में उमिरि में बचनि ॿारनि में अमलनि सारनि में अल्लाह बरकत नसीब फरमाए ऐं मां तव्हां सभिनी खे चवां थो त नेट ते बिलख़ुसूस दीनदारनि सां तालुक़ में रहो वाइज़नि में तकीरनि में टच मोबाइल में रहो ऐं ग़लति प्रोग्राम नंगियूं तस्वीरां पाण खे न ॾेखारियो फिल्मा न ॾेखारियो ईअं न त अल्लाह जो अज़ाब कड़की पियो तंहिंजे करे संभालियो पाण दुआ आहे अल्लाह साईं सभिनी खे टच मोबाइल जे ग़लति इस्तेमाल खां बचा इंटरनेट जे ग़लति इस्तेमाल खां बचा सभिनी खे अल्लाह साईं सही माना में मुस्लमान बणजण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह।